अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त पाण पढ़ी रहिया आहियूं हयातियात 9th बायोलॉजी, जंहिंमें असां हयातियात जो तारीफ़, ज़िंदगी ऐं हयातियात जी विर्छ डिविज़न्स ऑफ बायोलॉजी पढ़ी चुका आहियूं, जंहिंमें हैवानियात, निबातात ऐं माइक्रोबायोलॉजी शामिल आहे। उन खां पोइ जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे हयातियात जूं शाख़ूं, ब्रांचिज़ ऑफ बायोलॉजी। जदीद हयातियात जो वास्तो जानदारनि जी बनावट, संदनि अमलनि ऐं ॿियनि केतिरनि ई क़िस्मनि सां वास्तो रखे थी। 20वीं सदीअ जे दौरान हक़ीक़ जे वधंदड़ रुझान हयातियात खे केतिरनि ई मख़सूस शाख़ुनि में विरहाए छॾियो आहे, जिन मां कुझु ख़ासि या मख़सूस शाख़ुनि जो बयानु हेठि ॾिजे थो। मार्फोलॉजी हीअ यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ मार्फ मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे बनावट या हालत। हिन इल्म जो वास्तो जानवरनि ऐं ॿूटनि जी ज़ाहिरी बनावट सां आहे, यानी असां मार्फोलॉजीअ में इंसाननि जूं उहे शयूं जेके असां ॾिसी सघूं था उन्हनि जे बारे में पढ़ंदा आहियूं। उन खां पोइ आहे एनाटॉमी। हीअ यूनानी ॿोली एना मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे हिसो, ऐं टॉम जी माना आहे कपणु या कटणु। हीअ हयातियात जी उहा शाख़ आहे जेका जानदारनि जे अंदरियन उज़वनि जो इल्मु सेखारे थी। टॉम जी माना आहे कपणु, यानी कंहिं शइ खे कटे, इंसानी लाइफ खे कटे असां उन जे अंदरि मालूमात हासिलु कयूं, उनखे असां एनाटॉमी चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे सेल बायोलॉजी। हीअ लातिनी ॿोलीअ जे लफ़्ज़ सेल मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे खानो, ऐं बायोस वरी यूनानी ॿोलीअ मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे हयाती, ऐं लोगोस जी माना ॼाण आहे। हिन इल्म जो वास्तो जीव घरड़े सेल ऐं संदसि पितकड़नि ज़रणनि ऑर्गेनिज़म सां आहे। सेल बायोलॉजी लफ़्ज़ मां ई असांखे सम्झणु घुरिजे त हिन में सेल जे बारे में मालूमात हासिलु थींदी, ऐं सेल जे ऑर्गेनिज़म जे बारे में, ऐं सेल असांजी ज़िंदगी जो नंढे में नंढो ज़रड़ो आहे। हिस्टोलॉजी हीअ यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ हिस्टोस मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे तंद्रा या ॾियारी, टिश्यूज़। तंहिं करे हिन इल्म में ॿूटनि ऐं जानवरनि जे तंदूरनि जी बनावट बाबति ॼाण आहे। हिस्टोलॉजी में असां टिश्यूज़ जे बारे में पढ़ंदा आहियूं। टिश्यूज़ सेल मिली करे असांजा टिश्यूज़ ठाहींदा आहिनि, यानी सेलनि जे ग्रुप खे असां टिश्यू चई था सघूं। उन खां पोइ आहे फिजियोलॉजी। हीअ लफ़्ज़ यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ फिज़िक्स मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे असलियत। हिन इल्म जो वास्तो जानदारनि जे मुख़्तलिफ़ हिसनि जे कमकारनि जी ॼाण सां आहे, यानी जानदारनि जा मुख़्तलिफ़ हिसा, मुख़्तलिफ़ उज़वा कमु कीअं था कनि, उन्हनि जे बारे में असां फिजियोलॉजी में पढ़ंदा आहियूं। उन खां आहे टेक्ज़ोनॉमी। यूनानी ॿोलीअ जे ॿिनि लफ़्ज़नि जो मेड़ आहे, हिकु टैक्स माना दर्जाबंदी ऐं ॿियो नोमोस यानी नालो। हीअ उहो इल्मु आहे जेको जानदारनि खे सुञाणप जी लिहाज़ खां ख़ानदान, कुटुंब ऐं जिन्स वग़ैरह जी विरासत करणु ऐं खे नाले ॾियण में मदद करे थो। टेक्ज़ोनॉमी में असां जानदारनि जी दर्जाबंदी करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नाला ॾींदा आहियूं। जेनेटिक्स यूनानी ॿोली जीन्सिस मां वरितल आहे, जंहिंजी माना हीअ आहे असलियत। हिन इल्म जो वास्तो जानदारनि जे मौसी ख़ासियतुनि जे नस्ल दर नस्ल मुंतक़िली थियण सां आहे। जेनेटिक्स में असां नस्ल दर नस्ल असांजी जीन्सिस अचनि था, उन्हनि जे बारे में असां पढ़ंदा आहियूं। उन खां पोइ आहे एम्ब्रियोलॉजी। हीअ लफ़्ज़ यूनानी ॿोलीअ जे एम्ब्रियो